अस्सलामुअलैकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां बि बारिश जे मौसम खे इंजॉय कंदा हूंदव। त अॼु सोचियोसीं तव्हांखे हैदराबाद जी बारिश ॾेखारियूं। बैकग्राउंड में तव्हांखे ज़ुआन नज़र ईंदो हूंदो। काॾे हुयो ज़ुआन बि पंहिंजी कार हलाए पियो इंजॉय करे। ऐं हीअ ॾिसो असांजे पाड़े में थींदड़ बारिश। जी बच्चा जी। अच्छा, हीअ ॾिसूं भई काका ज़ुआन सां छा मसइलो थियो आहे। छा थियो काका? बाइक साइकिल ख़राब थी वञे। हलो ठीकु आहे। काका जी साइकिल खे कीअं सही कबो? हाणे ॾिसो सही आहे, वेही ॾिसो। हलो भाई, काका जी साइकिल त सही थी वई। हाणे असां बारिश कीअं पई हले। बारिश हिन वक़्तु कुझु रिलैक्स आहे माहौल, भई कल्ह टियों ॾींहं खां त काफ़ी थी आहे। ऐं तव्हां पाड़े में ॾिसो पिया, हीउ जेको लॉन आहे इन में बि पाणी अची वियो आहे। हूअं त अच्छी ख़ासी ग्रीनरी आहे, बट कुझु जॻहियुनि ते पाणी बीठो आहे। जी बच्चा जी। अच्छा, हे काका ज़ुआन वरी फासी वियो। काका कढी वञो आराम सां। यस। यस। हाणे हलायो। त कुझु वक़्त खां सही मेडिकल जी वीडियोज़ न ठाहे सघियासीं, हुन जी वजह इहा ई कुझु मसरूफ़ियात जे करे। पर हाणे थोरा घणा फ्री आहियूं, इंशाल्लाह ज़रूरु ॿिए बि ठाहींदासीं वीडियोज़। उमेदु आहे तव्हां ॾे बि बारिश जी जेका अपडेट आहे उहा मौसर ई हूंदी आहे, रूबरू को नुक़सानु न थियो हूंदो। ऐं अलाह साईं तव्हां सभिनि खे आबाद रखे। थैंक यू।